टे नंबर ते मुतासिर थींदड़ जेको शहर आहे कुतनि जे ॾाढ़ण वारनि वाक़िअनि में उहो भिरिया सिटी आहे। भिरिया सिटी ऐं भर पासे में रोलू कुतनि 5 ॿारनि समेत 13 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। अपडेट न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया भिरिया सिटी मां, जिते भिरिया सिटी ऐं भर पासे में रोलू कुतनि 5 ॿारनि समेत 13 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मियुनि में भिरिया रोड अस्पताल में वैक्सीन न हुजण सबबि ज़ख़्मियुनि खे नौशरो फेरोज़ मुंतक़िल कयो वियो आहे। इन ते ॻाल्हि कयूं था टाइम न्यूज़ जो रिपोर्टर आफ्ताब कीरियो असां सां टेलीफोन लाइन ते आहे। आफ्ताब, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? भिरिया सिटी भिरिया रोड ऐं आसपास में रोलू छितनि कुतनि जो आज़ार घटिजी न सघियो आहे। टाउन इंतज़ामिया रोलू कुतनि खे मारण में बिल्कुलु नाकाम थी वियो। अॼोके ॾींहं अंदरि रोलू कुतनि 5 ॼणनि समेत 13 ॼणनि खे ॼाणे विधो आहे। भिरिया सिटी अस्पताल भिरिया रोड अस्पताल मां मिलियल ॼाण मूजिबि रोलू कुतनि इमाम बख्श, नज़ीर अहमद, आयशा, अब्दुल समद, सफ़ीउल्ला, अख्तियार अली खे रोलू कुतनि ॾाणे विधो, जिन खे वारसनि भिरिया रोड अस्पताल मुंतक़िल कयो, जिथे वैक्सीन न हुजण सबबि खेनि नौशहरो अस्पताल रेफर कयो वियो। जॾहिं त ॿिए पासे भिरिया सिटी में रोलू कुतनि गुलज़ार अली, निसार अहमद, शाहिद हुसैन, कौसर परवीन, ताहिरा ऐं यूसुफ खे कुतनि ॾाणे विधो, जिन खे भिरिया सिटी अस्पताल मां वैक्सीन ॾिनी वई आहे। जी आफ्ताब, सिहत खाते जी सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचू हो या सिहत खाते जो इहो मौक़िफ़ ऐं दावा साम्हूं ईंदी रही आहे त वैक्सीन जेका आहे उहा वॾे पैमाने ते वाफ़िर मिक़दार में अस्पतालनि में मौजूदु आहे। अव्हां जी अपडेट कयो त भिरिया सिटी में अस्पताल में त वैक्सीन जेका आहे उहा अणलब आहे, ज़ख़्मियुनि खे नौशरो फेरोज़ मुंतक़िल कयो वियो आहे, त डॉक्टर्स जो को मौक़िफ़ साम्हूं आयो आहे वैक्सीन न हुअण बाबति? जी महताब, भिरिया रोड में वैक्सीन जेका आहे सा मुकमिल तौर ते अणलब आहे। भिरिया रोड अस्पताल में वैक्सीन शुरू खां रखनि नथा। उतां खे जेके अस्पताल में मरीज़ ईंदा आहिनि उन्हनि खे शुरू खां ई नौशरो फेरोज़ अस्पताल में रेफर कयो वेंदो आहे। जी वॾी महिरबानी अव्हां जी आफ्ताब कीरियो। भिरिया सिटी ऐं भर